बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी विलेज लाइफ जी नई वीडियो सां गॾु मोहम्मद अमीन मजदाणो हाज़िर ख़िदमत आहे। दोस्तों अॼु असांजो बेहतरीन टॉपिक आहे। टॉपिक ते वञण खां पहिरियां मां तव्हांखे रिक्वेस्ट थो कयां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो ताकि हर नई अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हांखे मिली सघे। त दोस्तों हलूं था टॉपिक ते। अॼु जे टॉपिक ते ॻाल्हि कयां त दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त सोशल मीडिया जे लाइ बहितरीन पोस्ट या शाइरी जो बहितरीन पोस्टर कीअं ठाहिजे। हिन पोस्टर ठाहिण जे लाइ असांखे पिक्सल लैब नाले हिकिड़ी एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी। उहा एप्लीकेशन अव्हांखे प्ले स्टोर तां बआसानी मिली सघे थी। मूं वटि मौजूदु आहे, मां तव्हांखे उन एप्लीकेशन ताईं वठी हलां थो। त दोस्तों पिक्सल लैब ते असां पहुची विया आहियूं। हिते असांखे पहिरियां जेको लेफ़्ट साइड ते 2 डॉट नज़र अची रहिया आहिनि उन्हनि ते क्लिक करिणो आहे। असांखे इमेज साइज़ रखणी आहे। ख़ासि तौर ते असांखे इहो ॾिसणु खपे त हाइट ऐं जेका आहे उहा असांखे सेट करणी आहे। त जेका हाइट आहे हिन जी उहा थोरी वॾी हुजे विड्थ खां। त दोस्तों हिन खे असां 15/80 कयूं था। 15/80 करण खां बाद में भी साइज़ में मज़ो न आहे। हिन खे असां कयूं था 19/80। हाणे असांजी साइज़ बहितरीन थी वई आहे। हाणे जेको टेक्स्ट जो ऑप्शन लॻो पियो आहे इन खे असां एडिट कंदासीं। ए खे दॿाए करे असां टेक्स्ट के एडिट कंदासीं। मूं वटि टेक्स्ट लिखियलु आहे, तव्हां टाइप भी करे सघो था। ही टेक्स्ट अची वियो। हाणे टेक्स्ट के असां ओके कंदासीं। ओके करण खां पोइ दोस्तों असां वटि ही इंटरफेस ईंदो। त असांखे फ़ॉन्ट सिलेक्ट करणा आहिनि। दोस्तों फ़ॉन्ट जेके आहिनि अगरि नई एप्लीकेशन तव्हां इंस्टॉल कंदव त उन में न हूंदा। उहे तव्हांखे गूगल क्रोम तां बआसानी मिली सघंदा। उन जे लाइ इंशाअल्लाह ताला नेक्स्ट टाइम ते वीडियो ठाहे मां तव्हांखे बिल्कुलु सम्झाईंदुसि। त दोस्तों ही असां माय फ़ॉन्ट में वञी करे कंहिं बि क़िस्म जा जेके फ़ॉन्ट आहिनि उहे सिलेक्ट कंदासीं। हे मूंखे फ़ॉन्ट तमामु ज़्यादा पसंदि अचनि था। मां हिननि खे सिलेक्ट कयो आहे। हाणे हिननि खे सेट करिणो आहे ऐं हिन जी साइज़ जेका है उहा एतिरी रखणी आहे जो असांखे फ्रेम में पूरी अचे। हे साइज़ असां हिन जी एडजस्ट करे छॾी। अञा भी असांखे साइज़ एडजस्टमेंट करनी पवंदी। हे असां साइज़ एडजस्टमेंट करे छॾी। हाणे ही बिल्कुलु भी ओके थी वई। असां हिन खे जेतिरो सेट करे सघूं था ओतिरो सही आहे। मां सिर्फ़ तव्हांखे फ़ॉन्ट हणी करे ॾेखारियां थो। त दोस्तों ही बिल्कुलु भी नंढा थी विया। हाणे हिन खे असां ओके कंदासीं। ओके करण खां पोइ असांखे हिन जी जेका लाइन आहे लाइन स्पेसिंग उन खे क्लिक करे हिन खे बिल्कुलु पोर्ट्रेट करिणो आहे। हाणे ही असांजी बिल्कुलु ओके थी वियो। हाणे हिन खे असां अगरि हिन जो बैकग्राउंड जो कलर आहे उहो असांखे चेंज करिणो आहे। असां कोई भी इन ते कलर हणी सघूं था। जीअं ब्लैक थी वियो, ब्लू थी वियो, रेड थी वियो। मूंखे वाइट पसंदि आहे, मां वाइट हयो ऐं जेके फ़ॉन्ट आहिनि उन्हनि जो कलर वरी मूंखे डार्क करिणो आहे। त दोस्तों
ही तमामु बहितरीनु पोस्ट तयारु थी वई। हाणे हिन ते असांखे का बि एडिटिंग करणी आहे या हिन खे अञा बि बहितरीनु अंदाज़ में ओके करिणो आहे त उहो थी सघे थो। फ्रेम वग़ैरह ॾियणा आहिनि या स्टिकर वग़ैरह ॾियणा आहिनि त बि अची वेंदा। त इन ई नमूने सां दोस्तो असां पंहिंजी जेका फाइल आहे उहा हाणे सेव जे बटन खे हणंदासीं। सेव इमेज सेव थी वई। तो दोस्तों नेक्स्ट वीडियो ताईं मां अव्हां खां इजाज़त चाहींदुसि। अल्लाह हाफ़िज़।